अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू माय शो इनसाइड। अवां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, ही वो जवाब हो जो पंजाब जी सीएम मरियम नवाज़ साहिबा ॾिनो आहे सिंध जे सीएम मुराद अली शाह साहब। कल्ह जेका ॻाल्हि कई त अजीब ऐलान साम्हूं अची वेंदा आहिनि, पोइ असांखे सम्झ में न ईंदो आहे त हाणे असीं छा कयूं। ऐं उहे ऐलान हुआ जंहिंमें 2 महीननि जो रिलीफ ॾिनो वियो आहे पंजाब अंदरि, पंजाब जे आवाम खे। मियां नवाज़ शरीफ़ साहब सां गॾु कुझु ॾींहं अॻु इहा प्रेस कॉन्फ्रेंस थी हुई जंहिंमें मरियम नवाज़ साहब गॾु वेठियूं ऐं जंहिंखां पोइ मियां साहब बि अहिड़ो ऐलान कयो हो। उनखां पोइ नज़र हिकिड़ो बहस, हिकिड़ी लफ़्ज़ी जंग असांखे नज़र अचे पई। हुकूमत हिकु पासे नज़र अचे पई, ॿिए पासे हुकूमत जा जेके इतिहादी या उहे पार्टियूं जेके हुकूमत जे हिन सेटअप में उन सां गॾु बीठल आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, मुतहिदा क़ौमी मूवमेंट आहे। उनखां सवाइ नाज़रीन केपी में जेका गवर्नमेंट आहे उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी आहे, पर केपी गवर्नमेंट बि हिन हवाले सां पंहिंजा मुतालबा बि करे पई, एहतजाज जा सॾ बि साम्हूं आया आहिनि। ऐं गॾोगॾु जेका ही लफ़्ज़ी जंग जेका ओचितो ई ओचितो तमामु घणी तेज़ थी चुकी आहे, इनखे अॼु के प्रोग्राम में फोकस कंदासीं त आख़िर हिन में जेका शिदत अचे पई ही इन जो कारण कहिड़ो आहे। उन सां गॾोगॾु इहो बि नाज़रीन त ॿिन्ही सीएम पारां हिक ॿिए खे न रुॻो चैलेंज बि कया पिया वञनि, सख़्तु जवाब ॾिना विया आहिनि। अवां मरियम नवाज़ साहब जो जवाबु ॿुधो, उनखां पोइ बि रद्द-ए-अमल साम्हूं आयो आहे सिंध गवर्नमेंट जो। ऐं ॼाणायो पियो वञे त असांखे पैसा न हुअण जो चवण त वफ़ाक़ी सरकार इहो ॿुधाए त हिकु सूबे खे बिजली जी मद में रिलीफ ॾियण लाइ पैसा किथां आया। वॾे वज़ीर सिंध मुराद अली शाह साहब इहो बि चयो आहे त महांगा बिजली घर लॻाईंदड़नि असांखे सस्ती बिजली पैदा करण खां रोकियो। सिंध हुकूमत खे विंड ऐं सोलर एनर्जी जा प्लांट लॻाइण खां रोकींदड़ हाणे पाण शमसी तवानाई मां फ़ाइदो हासिलु करणु चाहिनि था। वफ़ाक़ वटि सिंध जे माण्हुनि जो तहफ़ुज़ करण लाइ पैसा न आहिनि। छा नाज़रीन, ही जेको माज़ीअ में बि अव्हांखे यादि हूंदो त सिंध सरकार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वफ़ाक़ी सरकार जो सहकार न हुअण जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं रहियूं हुयूं। न रुॻो सिंध, पर उनखां सवाइ ॿियनि सूबनि खां बि अहिड़ा आवाज़ उथंदा रहिया आहिनि। पर सिंध इन करे असीं ज़िक्र कयोसीं त असीं ॾिठोसीं त माज़ीअ अंदरि ईअं बि थियो आहे त वफ़ाक़ में सिंध अंदरि हिकिड़ी हुकूमत रही आहे, गुज़िरियल 3 जेके पीरियड्स हलिया आहिनि। ऐं उनखां सवाइ वफ़ाक़ में गवर्नमेंट्स चेंज थींदियूं रहियूं आहिनि। त छा ही माज़ीअ वारी सियासत वर्जाए पई मुस्लिम लीग नून? ही जेको समूरो असांखे मामिरो नज़र अचे पियो, तादी इहा ॻाल्हि बि कनि पिया त हिकु त ही माटेली मावर वरितो आहे, पर उन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बि कनि पिया त जेको कुझु वफ़ाक़ी सरकार हिन वक़्तु रिलीफ जे नाले ते करे थी, ही सिर्फ़ु डाइवर्जन आहे। जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे मुल्क अंदरि, जेको आवाज़ु उथे पियो हिन कारकर्दगी न ॾेखारण जे करे, उनखां आवाम जो सभिनी जो ध्यानु हटाइण जे लाइ ही समूरी कमु कयो वियो आहे। अॼु वज़ीर आज़म साहब हिन मामले ते ॻाल्हायो आहे, उनजो चवणु आहे त सूबा सियासत न कनि, पंहिंजे आवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिशि कनि। ऐं जहिड़े रीति पंजाब इहो कमु करे पियो, पंजाब बि पंहिंजे वसीलनि मां रिलीफ ॾिए पियो पंहिंजे आवाम खे, त ॿिया सूबा ईअं छो नथा करे सघनि। नाज़रीन, उनखां सवाइ अॼु तवानाई वारे वज़ीर अवैस लगारी साहब बिजली बचत जो हिकु नओं फार्मूलो पेश कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं मुल्क अंदरि 2 कलाकनि जी लोड शेडिंग ते माण्हू मुतफ़िक़ थी था वञनि, एग्री कनि था, त उन सां 50 अरब बचाए सघूं था। हाणे तवानाई वारे वज़ीर साहब अलाए कहिड़े मुल्क जे हिसे जी ॻाल्हि कई आहे जिते हू 2 कलाकनि जी लोड शेडिंग, हिते त असीं जिते वेठल आहियूं जंहिं सूबे अंदरि, या उनखां सवाइ असीं जेके रिपोर्ट्स अवां सॼो ॾींहुं TV स्क्रीन ते ॾिसो था त रुॻो 2 कलाक छा, हिते 8-8 कलाक, 10-10 कलाक, बल्कि कुझु एरियाज़ में 12 खां 16 कलाकनि ताईं बि लोड शेडिंग जो ड्यूरेशन हुजे थो। त पोइ हू अलाए कहिड़े एरिया जो ज़िक्र कनि था जिते ही फार्मूलो पेश करे बचत करे सघिजे थी, ऐं उहा बचत कंहिंजे कमु ईंदी, उन ते बि ज़रूरु असीं अॼु पंहिंजे पैनल सां गुफ़्तगू कंदासीं। उनखां सवाइ नाज़रीन पॉलिटिकल फ्रंट ते जेके ॿिया मामला डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं, उहे बि अॼु प्रोग्राम जो मौज़ू रहंदियूं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदासीं। अॼोके पैनल में मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि ज्ञानचंद साहब, वीडियो लिंक ज़रिए मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। नून लीग बिज़नेस फोरम जा सदर आहिनि, नामियारा सनतकार आहिनि। इश्तियाक बेग साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम में। मौलाना असदुल्ला भुट्टो साहब आहिनि, जमायत इस्लामी जा सीनियर अॻवान आहिनि, फ़ोन लाइन ज़रिए अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मां सीनियर अॻवान आहिनि। कराची स्टूडियो मूंसां गॾु आहिनि मखदूम मोहसिन साहब। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां मखदूम साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी अॼोके प्रोग्राम में। ऐं ही जेको समूरो कुझु हले थो, असीं ज़रूरु इत्तेहादनि खां, हुकूमत खां बि मालूम कंदासीं। मौक़िफ़ ऑपोज़िशन में बि वेठल आहियो ऐं PTI बि मुतालबो करे चुकी आहे, एहतजाज जो सॾ बि ॾेई चुकी आहे, मुतालबो बि करे चुकी आहे, KP जे हवाले सां बि इहा ॻाल्हि थिए पई। पर जेका ॻाल्हि हिते अॼु वज़ीर आज़म साहब कई आहे त सूबा सियासत न कनि, पंहिंजे आवाम खे रिलीफ ॾियण जो कमु कनि। कीअं ॾिसो पिया हुनखे, ऐं जेका ॻाल्हि इहा बि हिकिड़ी हले पई इत्तेहादनि पारां त हीअ रुॻी डाइवर्जन आहे।
पीटीआई खे मामलो कीअं पियो नज़र अचे? ओचितो लफ़्ज़ी जंग में तेज़ी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैडम, वज़ीर आज़म साहब स्टेटमेंट ॾिनी त सूबा सियासत न कनि ऐं कम ते तवजो ॾियनि। सूबा इन सूरत में कम ते तवजो ॾेई सघनि था जॾहिं वफ़ाक़ सूबनि खे पंहिंजो ड्यू शेयर ॾींदो। ऐं सिर्फ़ु KPK जी ॻाल्हि नथो कयां, अगरि सिंध सूबे खे बि बावजूदि इन त पीपल्स पार्टी वारनि सां असांजा ठीकु आहे, खणी असांजा नज़रियाती इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर जेको उन्हनि जो ड्यू शेयर आहे उन्हनि खे मिलणु खपे। जेको ड्यू शेयर बलूचिस्तान गवर्नमेंट जो आहे उहो वफ़ाक़ खे ॾियणु खपे, जेको ड्यू शेयर पंजाब गवर्नमेंट जो उन्हनि खे ॾियणु खपे। पर सिर्फ़ु पंजाब गवर्नमेंट खे वेही बहितर न या ॿियनि जे तासुब जे बुनियाद ते उन्हनि खे वधीक नवाज़ण फंड्स मां ऐं टिनि सूबनि खे, छो त इहे नंढा सूबा आहिनि, त इहो हिकिड़ो मुनासिबु कोन्हे। बाक़ी सियासत कीअं न कंदा सूबा बिल्कुलु सियासत कंदा ऐं सूबनि खे कमु बि करणु खपे, सूबनि खे सियासत बि करणु खपे। आउं सम्झां थो त जे कंहिंजी हक़ तलफ़ी थींदी या कंहिंखे पंहिंजो ड्यू शेयर न मिलंदो, बिल्कुलु उहो सूबनि जा चीफ एग्ज़ीक्यूटिव्स आहिनि ऐं उन्हनि ते ज़िमेदारी आहे थी थिए। उहो चाहे चीफ मिनिस्टर KPK हुजे या चीफ मिनिस्टर सिंध हुजे, उहो पंहिंजी स्टेटमेंट बि ॾींदो, पंहिंजो मौक़िफ़ बि रखंदो ऐं जे हुननि सां का नाइंसाफ़ी आहे त पंहिंजी ॻाल्हि बि कंदो। बाक़ी अलबत्ता पंहिंजी नाकामी ऐं पंहिंजी जेका आहे गुज़िरियल, हाणे त आउं सम्झां थो 2022 खां वठी अगरि टाइम पीरियड कजे त ऑलमोस्ट 2.5 साल थी चुका आहिनि, त कंटिन्यूअस हिकिड़ो तसलसल हले पियो ऐं 2.5 सालनि जे अंदरि का ख़ासि का डिलीवरेंस त कान्हे आई। जॾहिं असांजी गवर्नमेंट हूंदी हुई त 150 खां 170 रुपए जे विच में पेट्रोल हूंदो हो, 180 जे क़रीब डॉलर हूंदो हो, त उहो तमामु वॾो हो। उते एहतजाज थींदो त उहो हाणे असांखे उहे ई दोस्त नज़रियाती तौरु जेके हुनजे मौक़िफ़ जो एतिराम कयां थो, पर असांखे ॿुधाइनि, असांखे गॾियल ॿुधाइनि, असांखे PTI वारनि खे ॿुधाइनि, असां पीपल्स पार्टी वारनि खे ॿुधाइनि, जमायत इस्लामी वारे दोस्तनि खे ॿुधाइनि त हाणे असीं किथे एहतजाज कयूं, छा कयूं। 270 जे क़रीब पेट्रोल पियो हले, 280+ डॉलर जो रेट थी वियो आहे ऐं ठीकु आहे, असांजी त गवर्नमेंट खे चलो था तनक़ीद कई, पर 2-2.5 साल खां वठी हाणे मुल्क जूं वाॻूं तव्हां वटि आहिनि। वॾे खां वॾो सूबो आहे पंजाब, हुनजी हुकूमत तव्हां वटि आहे, फेडरल गवर्नमेंट तव्हां वटि आहे। इख़लाक़ी तौरु आउं सम्झां थो असांखे पुछण जो राइट आहे त असांखे ॿुधाइनि त छा तव्हीं KPK जी परफॉर्मेंस ते तव्हीं ॻाल्हायो था, तव्हां सिंध जी परफॉर्मेंस ते तव्हीं ॻाल्हायो था, तव्हीं बलूचिस्तान जी परफॉर्मेंस ते ॻाल्हायो था। ठीकु आहे, असां त चलो सभु न आयल आहियूं, असां में का सलाहियत कान्हे, पर हाणे त तव्हां चवंदा आहियो असां वटि स्पीड बि वॾी आहे। असां एज़ अ वज़ीर आज़म साहिबु जॾहिं चीफ मिनिस्टर पंजाब हो त हुन खीर जूं नहरूं वाहे छॾियूं, हुन खां वॾी डेवलपमेंट्स कयूं। हाणे भला ॿुधाइनि त 2 सालनि में मुल्क जो तरक़ी जे राह ते गामज़न आहे ऐं मुल्क में जेका बहितरी आई आहे उहा कहिड़ी बहितरी आई आहे ऐं कहिड़ी जेका बहितर चेंज आई आहे जंहिंजे करे तव्हां वावेला पे कई। जॾहिं 170 वारो पेट्रोल ऐं 180 वारो डॉलर ख़राबु हो ऐं 260 पेट्रोल ऐं 280 डॉलर वारो दौरु बहितर आहे, जी कीअं बहितर आहे त मूंखे खणी ॿुधाईंदा। ऐं सम्झण खां ऐं ॿुधण खां कासिर आहियां, ॿुधाइनि खणी PMLN जा दोस्त। जी बेग साहब, आपकी तरफ आऊँगी। ये इत्तेहाद को किसकी नज़र लगी है? अब तो ऑपोजिशन को आपने सुना इसी तरह की गुफ्तगू का इजहार आपके इत्तेहादी भी करते नज़र आ रहे हैं। ये इत्तेहाद में जो दरारें हैं, क्या कहेंगे आप इनको, कैसे देखते हैं, क्या कहेंगे? नहीं जी, कोई दरारें नहीं हैं और आप देखेंगे कि बड़ी डिसअपॉइंटमेंट होगी। जो लोग ये एक्सपेक्ट कर रहे हैं या ख्वाहिश रख रहे हैं कि दरारें हैं, हालात बेहतरी की तरफ जा रहे हैं, चीजें बेहतरी हो रही हैं। जहां तक इस चीज का ताल्लुक है, बेग साहब ऐसा नहीं लग रहा कि हालात बेहतरी की तरफ हैं। ये खुद आपके इत्तेहादी हैं जो ये कह रहे हैं कि जो ये इस वक्त सलूक है वो सोतेली माँ के जैसा सलूक, ये MQM का गुज़िश्ता दिन का बयान है। इसके अलावा पीपल्स पार्टी का तो आप सुन ही रहे हैं, वो ये कह रहे हैं कि हम देख रहे हैं कि एक बयान उनकी तरफ से आता है, फिर एक जवाब आता है, और लैंग्वेज भी बड़ी सख्त है। आपके इत्तेहादी ये भी कहते दिखाई दे रहे हैं कि ये सारी डाइवर्जन है। इस वक्त जो सूरत हाल है, हुकूमत परफॉर्मेंस नहीं दिखा पा रही और इसलिए डाइवर्जन के मुख्तलिफ हरबे इस्तेमाल किए जा रहे हैं। देखिए, अंडरस्टैंडिंग है जो मेरी है, जरूर ये है कि कुछ ऐसे बयानात जो हैं, देखिए इस वक्त प्रॉब्लम ये आ रही है कि अभी पंजाब में मरियम साहबा ने जो 17 रुपीस की जो है इलेक्ट्रिसिटी के अंदर सब्सिडी दी है अपने लोगों को, उससे दूसरे जो सूबे थे उसमें भी दबाव बढ़ गया है। पहले तो मैं आपको ये बतला दूं नाजिया कि ये IMF जो कहता है वो ये कहता है कि आप किसी चीज पे सब्सिडी नहीं देंगे, मगर इसका ये हल निकाला है पंजाब ने कि उन्होंने ये अपने डेवलपमेंट फंड से 45 बिलियन जो है वो कर रहे हैं। क्रिटिसाइज ये किया जा रहा है कि 2 महीने के लिए क्यों किया जा रहा है इस चीज को। मेरा कहना यह है कि देखिए, गर्मियों में हमारी पोजीशन बहुत ज्यादा खराब होती है। लोग जो हैं वो अपने घरों में पंखे भी यूज करते हैं, कूलर भी यूज करते हैं। 2 महीने बाद फिर मौसम जो है हमारा बदल जाएगा और बदलने के बाद उन्हीं घरों का जिनका बिल 300 या 500 यूनिट आता है,
वो कम हो जाएगा। मगर क्या हुआ कि अगर ज्यादा अच्छा होता कि ये सब सूबे आपस में बैठ के अगर ये फैसला करते। पाकिस्तान मुस्लिम लीग नून ने जब ये फैसला किया पंजाब के लिए, तो दूसरे सूबे जो थे वो प्रेशर में आ गए, खास तौर पे सिंध भी आ गया, केपीके भी आ गया। मगर मेरे ख्याल में देखिए, इस वक्त हमारी नाचे सबसे बड़ी प्रॉब्लम ये नहीं है कि हम ओवरहेड ब्रिज बनाएं या हम टनल बनाएं या कुछ और चीजें बनाएं। इस वक्त हम बड़ी इमरजेंसी से गुजर रहे हैं। अगर हम डेवलपमेंट वर्क को थोड़ी देर के लिए, एक आध साल के लिए डिले कर देते हैं, और गरीबों को जो बहुत ज्यादा इस वक्त प्रॉब्लम में आए हुए हैं बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्राइस, उनको कुछ रिलीफ मिल जाता है, तो आई थिंक ये एक अच्छी सियासत होगी और एक अच्छी कोशिश होगी। लेकिन तो बेग साहब वो इससे कह रहे हैं कि थोड़ी ये सी ऐसी अच्छी कोशिशें पूरे मुल्क के अवाम, बाकी मुल्क के अवाम के लिए क्यों नहीं ली गई? और आपने जैसे जिक्र किया कि अगर यहाँ से ये सिलसिला शुरू हुआ तो बाकी सूबों पर एक प्रेशर बना है जिसकी वजह से बाकी सूबे इस तरह से रिएक्ट कर रहे हैं। लेकिन सूबे ये कह रहे हैं नहीं, कि मैं आपको ये ये बताऊं पैसे कि वफाक की जानिब से दिए गए तो हम अगर सस्ती बिजली की फराहमी का नहीं जिक्र करते हैं तो नहीं वो नाज़िम, रुकावटें मैं होती बड़ी हैं। वसूख के साथ आपको ये बतला दूं कि ये वफाक की तरफ से ये पैसे पंजाब को नहीं दिए गए। होता ये है कि जो एक तमाम सूबों को फंड्स जो जाता है, उसमें से 45 बिलियन जो है वो पंजाब इस चीज के ऊपर खर्च करेगा, और अपना डेवलपमेंट फंड्स जो है उसमें से ये खर्च कर रहा है। तो जो डेवलपमेंट फंड जो है बाकी सूबों को, सिंध को भी मिलेगा, केपी को भी मिलेगा। तो मेरे ख्याल है कि अगर वो भी इस चीज के ऊपर करते हैं कि किस तरह डेवलपमेंट को थोड़ा सा डिले कर दें, ये कोई सेंटर नहीं दे रहा और सेंटर दे भी नहीं सकता, क्योंकि अगर सेंटर देगा तो हमारा आईएमएफ का प्रोग्राम नाचिया ये जेपेटाइज हो जाएगा, यानी कि हम इसको साइन नहीं कर पाएंगे, क्योंकि उनकी शर्त के ऊपर हमने इलेक्ट्रिसिटी के जो प्राइस थे, जो पावर के प्राइस थे, वो बढ़ाए थे। और वो नहीं चाहते कि हमारी मरकज की जो हुकूमत है वो उसके अंदर कोई सब्सिडी दी। इसका हल ये निकाला गया है कि अपने फंड से हर सूबा जो है वो ये रिलीफ अपने लोगों को देगा। तो मेरा ख्याल है कि ये एक अच्छी चीज है और दूसरे सूबों के अंदर भी होनी चाहिए, और इसको हम एक दूसरे के खिलाफ यूज नहीं करें कि फलाना सूबा जो है वो मरकज को ज्यादा क्लोज है। मरकज के लिए तमाम सूबे जो हैं वो इक्वल रखते हैं। मियाँ शहबाज शरीफ साहब कराची तशरीफ लाते हैं हमेशा। यहाँ पे कई ऐसे प्रोजेक्ट्स चल रहे हैं कि फोर का मंसूबा है, ग्रीन बस सर्विस है, दूसरे डेवलपमेंट प्रोजेक्ट हैं जिसके अंदर मरकज जो है वो कंट्रीब्यूट कर रहा है। तो मेरे ख्याल है इस वक्त देखिए प्रेशर ये आ रहा है कि पब्लिक की तरफ से बहुत प्रेशर इस वक्त हुकूमत के ऊपर बिल्टअप हो रहा है। दुनिया में कई ऐसे ममालिक हैं जहाँ पे आईएमएफ के प्रोग्राम जो थे वो डिस्कस हो रहे थे और पब्लिक जो थी वो सड़कों पे निकल आई। हुकूमत ये चाहती है कि किसी तरह लोगों को रिलीफ दे दें, और खास तौर पर जब तक ये गर्मियों के महीने हैं, ये निकल जाते हैं, अक्टूबर नवंबर में पहुंच जाते हैं, मौसम ठंडा हो जाता है, उस वक्त हमारी कंजम्पशन भी कम हो जाती है और हमारी बिलिंग जो है वो भी कम हो जाती है। इस ठीक, वक्त बेग पीक साहब का मुझे इस एक वक्त मुख्तसर मौसम ब्रेक चल रहा है। लेना है। ब्रेक के बाद हम आपसे बाकी जो पैनलिस्ट हैं हमारे उनका भी जवाब लेंगे, और आपसे ये सवाल भी ज़रूर होगा कि अब जैसे कि आपने कहा जो सिचुएशन है, सूबे बिल्कुल कर सकते हैं अपने वसाइल का इस्तेमाल और रिलीफ देने पर उनका फोकस होना चाहिए, लेकिन ये जो खदशात और जो शिकायत सामने आई हैं, जो गिले शिकवे सामने आए हैं, उनको कैसे एड्रेस करेगी वफाकी हुकूमत, उस पर भी ज़रूर आपसे बात होगी। नाज़रीन को मुख्तसर ब्रेक खां पोइ वापस था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर अवां खे प्रोग्राम में भलीकार। असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे पैनलिस्ट सां। ज्ञानचंद साहब, अवां खे बि भलीकार, ऐं मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त जेको मौक़े खां ॿुधो, पीटीआई जो बि ॿुधो, बेग साहब जो बि ॿुधो, हाणे बेग साहब इहा ॻाल्हि कनि पिया त जेको कुझु आहे रुगो प्रेशर जेको पियो आहे, जेको पंजाब अंदरि रिलीफ मिलियो आहे, अॼु मरियम नवाज़ साहिबा इहो बि ऐलान कयो आहे त हाणे तमामु जल्द वॾो हिकिड़ो सोलर जे हवाले सां हिकिड़ो प्रोजेक्ट हूंदो, उहो पिणु आवाम खे मुस्तक़िल रिलीफ लाइ कमु कंदो। उन हवाले सां चवंदा त प्रेशर पियो आहे, रिएक्शन सॼो हिन जो आहे। तो आउं तो घटि में घटि ईअं थो सम्झां त ऐलान जी हद ताईं त सुठो थियो आहे। सूबनि खे पंहिंजा वसीला इस्तेमालु करण जो पूरो हक़ आहे, पर जॾहिं असीं सूबनि जी ॻाल्हि था कयूं ऐं उन्हनि जे वसीलनि जी ॻाल्हि था कयूं त एनएफसी अवार्ड तरफ़ अचूं पवंदो। बावजूदि इन जो एनएफसी अवार्ड जेको पास थियल आहे उहो पार्लियामेंट खां पास थियल आहे, कॉन्स्टिट्यूशनली उहो सभु तय थियल आहे, पर छा सभ खां वॾो कंट्रीब्यूटर सिंध नाहे? छा सभ खां वॾो एराज़ी में बलोचिस्तान आहे?
पंजाब जी कंट्रीब्यूशन इहा आहे त उनजी आबादी घणी आहे, त उन्हनि वसीलनि खे बि ॾिसणो पवंदो त उहे वसीला जेके आहिनि उनजी विरासत किथे थिए थी, कीअं थी थिए। जेकॾहिं हिननि खे इहो ई करिणो हो त शहबाज शरीफ़ साहिब खे मशहूरु मियां नवाज़ शरीफ़ ॾेई वठिया त पंजाब खे जेके NFC अवॉर्ड मां तव्हां घणे में घणा पैसा था ॾियो, उन्हनि मां कटणी सभिनी सूबनि खे तव्हां ॾियो। फेडरल गवर्नमेंट जे पूल में जेके पैसा था वञनि, उन्हनि पैसनि जो बि इस्तेमालु सभिनी सूबनि में छा बराबरी जे बुनियाद ते थिए थो? त इहे अहिड़ा क्वेश्चन्स आहिनि जॾहिं हिकिड़े सूबो शाहूकार थींदो थो वञे, हिकिड़े सूबे में डेवलपमेंट घणी थी वञे। पाण अचो मोटरवेज़ ते सॼो ॾींहुं इहा ॻाल्हि थी कई वञे त मोटरवेज़ पंजाब में ठहिया आहिनि, मोटरवे नवाज़ शरीफ़ ठहिया आहिनि, पर मोटरवेज़ अची सखर में रुकिजी छो थो वञे? सखर टू कराची मोटरवे घटि में घटि 15 सालनि खां त रुकियो पियो आहे, ऐं उहो ठहिणो बि PPP मोड ते आहे, जंहिंमें माण्हुनि खे ई पैसा ॾियणा आहिनि टोल टैक्स जी मद में। सिंध गवर्नमेंट पंहिंजे हिसे जी ज़मीनूं ॾेई चुकी आहे, पर फेडरल गवर्नमेंट इहो डिसाइड कोन थी करे सघे, उहो इनिशिएटिव वठी उनखे अॻिते वधाए कोन थी सघे। त सुवाल त इहे उथनि था त जॾहिं हीअ चवनि था त सूबा पंहिंजा वसीला इस्तेमालु कर, सूबा पंहिंजा वसीला फेडरल गवर्नमेंट जे हवाले था कनि। असांजो जेको सेल्फ टैक्स आहे उहो अदरवाइज़ त प्रोविंसिस जे हवाले कलेक्ट करिणो आहे, तंहिंखां पोइ ख़बर पए त केतिरा था वञनि पैसा, कीअं था वञनि। तो जॾहिं डेवलपमेंट जे पैसनि में कट हणी पंजाब ॾिए थो त पंजाब खे तमामु घणो पैसो थो मिले, उन वटि इहा डेवलपमेंट खे कट हणण जे बावजूदि उन वटि एतिरो पैसो मौजूदु हुजे थो जो हू सूबनि जो बाक़ी शयुनि खे हलाए सघनि था। बाक़ी सूबनि में वसीला कोन्हे जेका असीं था डेवलपमेंट। माज़ी में भी ये मामला ईंदा रहिया आहिनि ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी बि अहिड़ा मौक़िफ़ रखंदी आई आहे, त हीअ अव्हांखे छा पियो लॻे? माज़ी जी सियासत जो तसलसुल आहे या हिन खे अव्हां मुख़्तलिफ़ ॾिसो पिया माज़ी खां? ॾिसो, असांखे हिन खे मुख़्तलिफ़ था ॾिसो। हिन वक़्त में जेका गवर्नमेंट ठहियल आहे उहा पीपल्स पार्टी जे वोट ते बीठी आहे। हिन वक़्त में असीं उन्हनि खे अहसासु पिया ॾियारियूं त बिजली घणे में घणी असीं था ॾियूं, सिंध थी ॾे ऐं उहा नस्बतन सस्ती थी ॾे। जेकॾहिं तव्हां जेके रेंटल पावर प्लांट्स आहिनि उन्हनि मां जे अॻिते बिजली वठो था, उहा बिजली असांजे कोयले जी वठो, असांखे एतिराज़ कोन्हे, असीं उहा रिलीफ में ॾेई छॾींदासीं। ऐं थरपारकर सां तालुक़ु थो रखां, थरपारकर जेका बिजली थो ॾे उते 100 यूनिट उन इलाइक़े मां जेके डिस्प्लेस्ड माण्हू आहिनि, जेके अफेक्टेड आहिनि एनवायरमेंट जा, कोल पावर प्लांट्स जा, उन्हनि खे बि सिंध गवर्नमेंट पंहिंजे हुन हिसनि मां 100 यूनिट्स ताईं रिलीफ ॾिनो आहे। फेडरल गवर्नमेंट हुन जे लाइ छा कयो आहे? सस्ती बिजली थी वठे। कोल जी बिजली एॾी का खणी चइजे त बिल्कुलु सस्ती न आहे जेतिरी असांजी पाणी ते ठहियल बिजली आहे, पर वरी बि जेके असीं पावर प्लांट्स जेके असां हायर करे वेठा आहियूं उन्हनि खां त सस्ती आहे। सो मुल्क जे मफ़ाद में जेकॾहिं कुर्बानी ॾियणी हुजे त उहो ॿियनि सूबनि खां वरिती वञे ऐं फ़ाइदा वठी पोइ सियासत बि पाण वेठा कनि न। शहबाज शरीफ़ खे सियासत जो मशवरो ॾियणु खपे हा मियां नवाज़ शरीफ़ साहिब खे, मरियम नवाज़ साहिबा खे, त तव्हां इहो सियासत जो इहो छो कयो? हू ॻाल्हाए वठनि हा प्राइम मिनिस्टर सां, इहो बिल्कुलु ठीकु मशवरो आहे त बाक़ी सूबनि सां केतिरा सूबा सभु स्पेयर करे सघनि था। पर कैंचिस साहब पाण ई चयो पिया त हिन वक़्तु जेको मामिलो आहे, सूरत हाल आहे, मुख़्तलिफ़ आहे। ही हुकूमत जेका बीठल आहे, पीपल्स पार्टी आहे, जेके ॿियूं इत्तेहादी पार्टियूं उन्हनि ते आसिरे ते बीठल आहे, त पोइ छो न इहो सहारो वरितो वियो? पहिरां छो न ॻाल्हायो वियो हिन मामले ते? हीअ जेका असां लफ़्ज़ी जंग ॾिसूं था, हिकिड़ो जवाबु ॾिए थो, ॿियो हुनजे रद्दमल में ॿियो जवाबु ॾिए थो, ऐं लैंग्वेज बि तमामु घणी सख़्तु आहे। इन जी ज़रूरत छो महसूसु कई सिंध गवर्नमेंट? ॾिसो, जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ जेको पंहिंजी पार्टी जो सरबराह हूंदो आहे, पर उहो वेही ऐलानात करे थो, जेको हिकिड़ी संदसि पार्टी जो वज़ीर इज़्ज़म वेठो आहे, उहो पंजाब जी पॉलिटिक्स शुरू थो करे त ॿियनि सूबनि खे बि पंहिंजा जेके मसलत आहिनि फेडरेशन खे हलाइण जे लाइ किथे न किथे असां पंहिंजे हुननि जे जेको अददी अक्सरियत आहे इवन पार्लियामेंट जे अंदरि, उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसंदे किथे न किथे मसलतनि तहत सभु मामला थियनि था। पर फेडरेशन में इहे जेके वसीलनि जी विर्छ आहे उहा ठीकु कोन्हे। जेका पाणी जी विर्छ ते असांजो सुवालु आहे, सिंध ॿुॾे थी, सिंध जॾहिं ॿुॾे थी इन करे ॿुॾे थी त पंजाब खां वठी सॼे मुल्क जो पाणी सिंध में थो अचे, ऐं सिंध जॾहिं पाणी जी खोट आहे तॾहिं सुके बि थी। उहो इन जे करे जो सॼो पाणी मथे असां वारा जेके आहिनि उहे इस्तेमालु था करे वञनि, पोइ उन नुक़सानात में बि त हिसो वठनि न। उहो ज़रूरी कोन्हे। त इहे अहिड़ी दुखदर रग आहे जिते हिन ऐलान कंदे हथु रखियो आहे।
ऐं सभिनी सूबनि खे पंहिंजे पंहिंजे महरूमियूं जेके आहिनि उहे यादि पियूं आहिनि उहे उन्हनि खे ठीकु यादि था ॾुखंदड़ रग कराइनि ते तव्हां हथु वटि रखियो इहे वियो आहे वसीला जंहिंसां वधीक इन करे आहिनि ठीकु जो तव्हां अददी अक्सरत जे करे तव्हां वठी था वञो वसीलनि में वॾो थियो। ठीकु ज्ञानचंद साहिब निश्चय खे अॻियां वधाईंदासीं। मूंसां गॾु मौलाना असदुल्ला भुट्टो साहिब बि आहिनि। मौलाना साहिब मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? मौलाना असदुल्ला भुट्टो साहिब मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? मूंखे ॿुधो पिया? मौलाना साहिब मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? नाज़रीन राब्तो मुनक़ती थी वियो आहे। कोशिशि कयूं था मौलाना साहिब सां ॿीहर राब्तो कयूं। मूंखे यादि हूंदो कुझु ॾींहं अॻु मौलाना असदुल्ला भुट्टो साहिब जी जेका पार्टी आहे जमायत इस्लामी हुन एहतजाज बि कयो ऐं महांगाई ऐं बिजली जा जेके बिल आहिनि IPPs वारो जेको मामिलो आहे उनखे वठी करे एहतजाज उन खां पोइ असां ॾिठोसीं त 2 हफ़्तनि ताईं मामिलो हलंदो रहियो ऐं उन खां पोइ हिकिड़ो मुआइदो थी वियो ऐं मुआइदे खां पोइ इन्हनि इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं मुआइदे ते अमल नथो थिए त असीं वरी एहतजाज कंदासीं। हिन वक़्तु हिन ऐलान खां पोइ जेको असां ॾिसूं था त भेरो ॿीहर 28 तारीख़ ते मुल्कगीर एहतजाज जो जमायत इस्लामी सॾु ॾिनो आहे त मौलाना साहिब खां ज़रूरु गुफ़्तगू थींदी। मखदूम साहिब हाणे मौलाना साहिब त गुफ़्तगू कंदासीं त जेको मुआइदो करे आया हुन में इहा ॻाल्हि त न हुई त रुॻो हिकिड़े सूबे खे ॾियणो आहे जेको ही रिलीफ जी ॻाल्हि कनि पिया, पर जेका ॻाल्हि हाणे ज्ञानचंद साहिब कनि पिया त हीअ ॾाढी जेको हिन वक़्तु जेको मामिलो आहे तमामु घणो सेंसिटिव आहे ऐं फेडरल गवर्नमेंट पाण हुनखे छेड़े छॾियो आहे। त हिकिड़ो अहिड़ो वक़्तु जॾहिं ऑपोज़िशन बि एहतजाज लाइ तयारु बीठल आहे ऐं ही जेके इतिहादनि जी लैंग्वेजिस आहिनि या इतिहादनि जा जेके हिन वक़्तु ख़दशा आहिनि किथे वञी करे मामिलो अवाम पहुचंदो ऐं PTI जो जेको एहतजाज जो वारो आहे ऐलान उन हवाले सां थोरो असांखे फर्दर ॿुधाइजो त उन में छा हूंदो? पहिरीं ॻाल्हि मैडम ज्ञानचंद साहिब जी ॻाल्हि खे इंडोस कंदुसि। उन्हनि चयो त सॼे पाकिस्तान में मोटरवेज़ ठाहिण जी दावा कंदी आहे नवाज़ लीग, उहा सखर में कीअं थो रुकिजो वञे। ॿी ॻाल्हि आउं तव्हांखे रिसेंटली ॿुधायां ज्ञानचंद साहिब जे नॉलेज में इज़ाफ़ो कंदुसि त हींअर ठाहिण त परे जी ॻाल्हि, हींअर हैदराबाद खां सखर मोटरवे जेको प्रायोरिटी में हो हाणे माना जेके बि हाणे फर्दर मोटरवे ठहंदा त उहो हिकिड़ो हलंदड़ प्रोजेक्ट हो त उनखे हींअर रिसेंटली इसाक डार साहिबु उनखे प्रायोरिटी मां कढी तव्हांजे नॉलेज मां गुज़री हूंदी। वरी चयो वियो त लाहौर खां बहावलपुर वारो मोटरवे जेको आहे उहो ठाहियो वञे, हैदराबाद खां सखर ज़रूरी कोन्हे। ऐं सॼे पाकिस्तान में तव्हां अगरि मोटरवे ॾिसूं बार बार 4-6 सालनि खां वठी तव्हांजे प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि कंदो आयुसि त सॼे पाकिस्तान में तव्हांखे हैदराबाद खां सखर हैदराबाद खां कराची वारो मोटरवे तव्हांखे किथे अहिड़ो मोटरवे नज़र ई कोन्हे। दुनिया खे त छॾियो पर पाकिस्तान में अगरि तव्हां इस्लामाबाद खां लाहौर वारो मोटरवे ॾिसो त GT रोड अलॻि आहे, मोटरवे अलॻि आहे। मुल्तान खां तव्हां लाहौर ॾिसो त उहो बि अलॻि आहे, वरी तव्हां ॿिया पिशावर वारो ॾिसो उहो बि अलॻि आहे, इस्लामाबाद वारो बि अलॻि आहे। हिते वाहिद मोटरवे आहे जंहिंखे सुपर हाईवे खे थोरो एक्सटेंड कयो आहे जंहिंमें को रूल्स एंड रेगुलेशन्स कोन्हनि। ऐं पहिरियों मोटरवे आहे जंहिं ते असीं ट्रेवल कयूं था ॾिसूं था त माण्हू पिया मटीनि, जानवर पिया फिरनि ऐं को वेट सिस्टम कोन्हे। माना हिकिड़ो सिंध सूबे सां सौतेली मां वारो सलूक कयो थो वञे। ऐं अॼु खां न हमेशह खां वठी मूंखे ॿुधाइनि कहिड़ा मेगा प्रोजेक्ट्स जॾहिं बि हुननि जी नवाज़ लीग वारनि जी हुकूमत रही आहिनि हाल बता जॾहिं बि शहबाज शरीफ़ साहिबु या नवाज़ शरीफ़ साहिबु हिते ईंदा आहिनि त अहिड़ो फरमान जारी करे ज़रूरु ईंदा आहिनि। हाणे सिंध गवर्नमेंट जो प्रोजेक्ट जे हथ जो ठहियलु आहे लियारी एक्सप्रेस वे, तव्हांजे नॉलेज मां गुज़रियो हूंदो। लास्ट टाइम जॾहिं शहबाज शरीफ़ साहिबु हिते आयो आहे एज़ अ प्राइम मिनिस्टर हिते त उनखे वरी आम ट्रैफ़िक लाइ बि उनखे स्टार्ट करण जी तजवीज़ ॾेई विया आहिनि। उनखे आम ट्रैफ़िक लाइ स्टार्ट कई त माना जेको रहियल हाल माना हिकिड़ो माण्हू जेको एज़ अ आम अॼु एज़ अ माण्हू ते अगरि तव्हां थी न्यूट्रल थी ॻाल्हायो त हिकिड़ो माण्हू जेको शारा फैसल में फासियो थो वञे 6-6 कलाक 5-5 कलाक उनखे हिकिड़ो अल्टरनेट रूट जो हिकिड़ो सिंध गवर्नमेंट बहितर कमु कयो त हिकिड़ो उन्हनि खे ठाहिनि वरी उनखे बि माना अहिड़ो तजवीज़ ॾियो वञनि जो माना हिकिड़ी रिलीफ त नथो मिले पर उल्टो आवाम जे लाइ प्रॉब्लम्स थिए। त कहिड़ा हा हींअर वरी चयो थो वञे त मेगा प्रोजेक्ट्स हींअर तमामु मुश्किल दौर पियो हले, आवाम खे बसि रुॻो मानी ताईं पहुचाइजे जंहिंमें खाधो मिले, थोरी सी पेट्रोल जो सब्सिडी मिली वञे, हींअर तरक़ियाती कमनि खे छॾिजे। माज़रत सां जॾहिं असांजी हुकूमत हुई तॾहिं इन खां वधीक क्राइसिस हुआ, तॾहिं कोविड हो जेको हिकिड़ो वर्ल्ड पेंडेमिक हो, ठीकु आहे। उन दौर ते ॻाल्हायो थो वञे त तॾहिं मेगा प्रोजेक्ट हूंदा त तव्हां कहिड़ा मेगा प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि गुज़िरियल 3-4 सालनि जे अंदरि त जे उहा गवर्नमेंट ते अगरि सवाल निशान त हिन ते त 10-12 सवाल निशान आहिनि। बाक़ी ज़ाहिर आहे हिकिड़ी ही का हिननि खे 2/3 मेजोरिटी त मिली कान्हे। अलाह अलाह करे जेका बि मेजोरिटी हिननि खे मिली आहे उहा बि सभिनी खे ख़बर आहे त कीअं हिननि खे मिली आहे ऐं कीअं थी इलेक्शन उहो सभिनी खे ख़बर आहे त 8 फरवरी ते कीअं छा पॉलिटिकल पार्टी सां असरु कयो वियो। त ज़ाहिर आहे जेके इतादी जमातूं न पंहिंजी वर्थ सम्झनि थियूं ऐं उहो सम्झनि थियूं त हिननि जो हक़ीक़ी मैंडेट कोन्हे त ज़ाहिर आहे उहो पंहिंजो ड्यू शेयर त घुरंदियूं। बाक़ी आउं सम्झां थो त जे इहा ई सूरत हाल रही
त ज़ाहिर आहे सभिनी जमायतुनि खे सोचणु खपे ऐं जीअं जमायत इस्लामी वारनि यकीननि को हिकिड़े सूबे जी ॻाल्हि त कान कई हूंदी जीअं तव्हां चयो हुननि सॼे मुल्क जी ॻाल्हि कई हूंदी ऐं सम्झो थो पीपल्स पार्टी वारा दोस्तनि खे JUI वारा दोस्त बॻई हाणे खुलियो मौक़िफ़ ॾियनि था बाक़ी अलबत्ता रही पीपल्स पार्टी ऐं MQM जो त तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि खे त जेको ॻाल्हि सूट कंदी आहे छो त MQM वारनि खे ख़ुदि खे पंहिंजो प्रॉपर मैंडेट नाहे मिलियो असीं सम्झो था त उन्हनि खे जेको बि मैंडेट मिलियो आहे असांजो ई मैंडेट उन्हनि खे ॾियारियो वियो आहे त उहे उन पोज़ीशन में कोन्हनि बाक़ी जिन वटि बि हक़ीक़ी मैंडेट आहे JUI फे थी वई पीपल्स पार्टी थी वई जमायत इस्लामी थी वई या जेके पॉलिटिकल प्रॉपर जेके पॉलिटिकल प्रोसेस त जेके जमायतूं कोन थो सम्झां त हिननि सां ग़लति फ़ैसिलनि ते बीह पंहिंजो पॉलिटिकल नुक़सानु कंदा छो त हिननि खे मुस्तक़िल सियासत करणी आहे हाल बता अगरि पंहिंजी सियासत खे दाव ते लॻाए हिननि जो साथ ॾियनि पर आउं सम्झां थो त चंद महीननि जी ॻाल्हि आहे ऐं असीं त ठीकु आहे हुई हिकिड़ो क्लियर कट ऑपोज़िशन आहियूं पर ॿियूं जेके हिननि जो ताज़ी जमायतूं बि स्टैंड वठंदियूं ऐं आउं सम्झां थो त आवाम जी ॻाल्हि कंदियूं त ही कुझु ॾींहं अॻु बानी PTI हिकिड़ी अॻकथी बि कई त ही 2 महीननि जो वक़्तु आहे हिन हुकूमत वटि त ही उहो त सिलसिलो शुरू न थियो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे सॼी सिचुएशन ऐं आउं सम्झां थो त 2 महीना बि ख़ान साहब खणी चयो हूंदो त ट्रम्प टाइम पीरियड हिसाब सां पर हीअ त 10-12 ॾींहं ई गुज़रिया मुंहिंजे ख्याल में स्टेटमेंट खे जी। त तव्हां ॾिसो त हालात ॾींहुं ॿ ॾींहुं वर्स थींदा था वञनि ठीकु। ही ॻाल्हि हिकिड़ी था कनि ऐं इहा ई हिननि जी बौखलाहट आहे ऐं आउं सम्झां थो त थोरे टाइम जे अंदरि ई तव्हां ॾिसो हीअ हुकूमत खां हीअ पहिरीं हुकूमत आहे पाकिस्तान जी तारीख़ रही आहे त अरिड़हनि महीननि में बि फेडरल गवर्नमेंट टुटियूं आहिनि पर एतिरी बेयकीनी 3-4 महीननि जे अंदरि कान थी आहे जेतिरी माना फेबरवरी में इलेक्शन थी आहे मार्च खां वठी वॾा चैलेंजिस हिन हुकूमत जे आॾो आहिनि ऐं कहिड़े रीति हुकूमत हिननि खे मुंहुं ॾींदी उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं नाज़रीन मौलाना असदुल्ला भुट्टो साहिब सां बि राब्तो बहाल थियो आहे मौलाना साहिब मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो मौलाना साहिब मूंखे ॿुधो पिया मां मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो जी अस्सलाम वालेकुम मौलाना साहब मुझे आवाज़ पहुचे पे वहाँ ताईं ॿुधो पिया मूंखे जी बिल्कुल पहुचे पियो जी मौलाना साहब ॿुधाइजो हिते असीं ज़िक्र कयूं पिया जेके हिन वक़्तु जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई पंजाब खे बिजली बिलनि ते रिलीफ खां पोइ हिकिड़ी जंग असांखे नज़र अचे पई लफ़्ज़नि जी जेका इतिहादनि में हुकूमत में ऑपोज़िशन सभु उहा बहस कंदे उहा ॻाल्हि कंदे नज़र अचनि पिया जमायत इस्लामी बि सॾु ॾिनो आहे एहतजाज जो हिन खां अॻु बि जमायत इस्लामी एहतजाज करे वई आहे छा चवंदो मां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असल में हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त मसाइल पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि हिननि खे हल करण लाइ कोई बि तयारु न आहिनि हुकूमत जेका आहे उहे बि पंहिंजी जेका आहे ॻाल्हि पसंदि था पर अमली तरह सां उन्हनि कोई बि इक़दामात न कया तो इन करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हुकूमत जेका आहे उहा सिधी सां मसाइल खे हल करण लाइ कुझु करे पर हुनजे लाइ जेसीं ताईं असां अपोज़िशन वारा दबाव न विझंदासीं जेसिताईं ताईं असां अपोज़िशन वारा फ़ाल थी ऐं अवामी मसाइल खे न खणंदासीं तेसीं ताईं कुझु न थींदो पोइ इन करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असांखे अची करे हिन मामले में कोशिशि करणु खपे ऐं असांखे हिन मामले में जेको आहे पहिरियां त जमायत इस्लामी इहा ॻाल्हि कंदी आई त असीं पंहिंजे हद ताईं पंहिंजे पार्टी सतह ते एहतजाज कंदासीं अवी हाणे गॾिजण जी ॻाल्हि पिया कयो त इन हिसाब सां का ॻाल्हि हलंदड़ आहे गॾियल एहतजाज करण ते को गौर थियो आहे छा हुन हवाले सां चवंदो गॾियल एहतजाज जो पहिरियों मरहलो जेको आहे इहो 28 तारीख़ आहे 28 तारीख़ ते तक़रीबन सभिनी सियासी जमातुनि जेको आहे एहतजाज जो अपील कई आहे ऐं हड़ताल जी अपील कई आहे बल्कि जेके वापारी आहिनि उन्हनि बि 28 तारीख़ जे हड़ताल जो ऐलान कयो आहे त हुन में केरु हूंदो अवां सां गॾु एहतजाज में मौलाना साहब उन खां पोइ ज़ाहिर आहे त एहतजाज शुरू थींदो एहतजाज जो पहिरियों ॾाको आहे त हिन पहिरें रस्ते ते हिन पहिरें ॾाके ते केरु अवां सां गॾु हूंदो कहिड़ी पार्टी अवां सां गॾु हूंदी मौलाना साहब असां सां गॾु मां हिन करे चयो न पार्टियूं अञा गॾु न थियूं आहिनि पर पार्टियुनि जे तरफ़ां एहतजाज जे लाइ हिकिड़ो माहौल ठाहियो पियो वञे हुन माहौल ठाहिण खां पोइ जेको आहे उहो पार्टी गॾिजी करे एहतजाज कंदी इन करे इहो जेको माहौल ठही रहियो आहे हिनखे ठहणु ॾिनो वञे ऐं हिन इंशाअल्लाह तयारी करे असांजे लाइ रस्ता पैदा कंदा त पर मौलाना साहब जमायत इस्लामी त मुआहिदो करे आई ऐं उहो मुआहिदो कयो वियो ऐं ॿुधायो वियो त असांजे 2 हफ़्तनि जे एहतजाज नतीजो ॾिनो आहे मुआहिदो थियो उन मुआहिदे जो छा थियो हाणे मुआहिदे जे लाइ असांजो इंतज़ारु आहे न उहो वक़्तु थिए त उन वक़्तु पूरो थियण खां पोइ जेको आहे असां ॾिसंदासीं न त छा उहो मुआहिदो पूरो कनि था या नथा कनि छाकाणि जेकॾहिं पहिरीं असां चऊं त मुआहिदो पूरो नथा कनि त इहा मुनासिब ॻाल्हि न आहे त
त पोइ तव्हां एहतिजाज जो सॾु कीअं ॾिनो आहे? अवां चओ था अञा अञा त हुन में वक़्तु आहे, डेडलाइन पूरी थियण में मुआदे जी। असां उन्हनि खे जेको आहे वक़्तु ॾिनो आहे इन लाइ त दुनिया में हर माण्हू इहे चवंदा आहिनि त साईं असांखे वक़्तु ॾिनो वञे त असां हिन मसाइल खे हल करण जे लाइ कुझु कयूं। हिन करे असां त हुननि खे जेको आहे इहो आईंदा जे लाइ पकड़ करण जे लाइ हिकिड़ो वक़्तु ॾिनो आहे जीअं अॻिते लाइ गिला न करे सघनि या कोई बहानो न बणाए सघनि, ऐं पोइ उन्हनि वटि रस्तो ई न हूंदो जेको घुरी सघनि। ठीकु मौलाना साहब, मूंखे हिकिड़ो ब्रेक वठिणो आहे, पर इहा ॻाल्हि अञा सम्झ खां ॿाहिरि आहे त हिकु पासे मां चओ था त असीं हुकूमत खे वक़्तु ॾिनो आहे, जेको मुआदो थियो आहे त वक़्तु पूरो थिए त पोइ असां ॾिसूं त उहो मुआदे ते पूरो लहनि था या न। ऐं ॿिए पासे अवां एहतिजाज जो सॾु बि ॾिनो आहे, एहतिजाज करण बि वञो पिया 28 तारीख़ ते, त हीअ ॿ ॻाल्हियूं जंहिंमें फ़र्क़ु नज़र अचे थो। नाज़रीन हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक था वठूं ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर मूंखे भलीकार प्रोग्राम में गुफ्तगू हलंदड़ है करंट सूरत हाल थे। बेग साहब, क्या कहेंगे आप? आपने ज्ञानचंद साहब का, मौलाना साहब और मखदूम साहब का मौक़िफ़ सुना और सब एक ही बात पर बड़े मुत्तफ़िक़ हैं कि बड़ा सेंसिटिव ये मामला है और ये आज का नहीं है, ये साल से ये मामला चला आ रहा है और एक बार फिर से उसको छेड़ दिया है वफाकी सरकार ने, जिसके जो नताइज हैं वो खुद उनके लिए बड़े ख़राब आ सकते हैं क्योंकि ये हुकूमत टिकी हुई है बैसाखियों पर। नाजिया, एक तो ये गलत परसेप्शन है कि सिंध के साथ या किसी छोटे सूबे के साथ जो है वो सुतेलों वाला सलूक हो रहा है, ये बिल्कुल गलत है। देखिए, मैं आपको एक मिसाल देना चाहता हूँ कि 2012 में जो टोटल रेवेन्यू की जो कलेक्शन थी वो 2000 अरब थी, जो इस बार जो है वो 9000 अरब यानी कि 9 ट्रिलियन रेवेन्यू जो है कलेक्ट हुआ है। और आईने पाकिस्तान की रूह से 9 ट्रिलियन का तकरीबन कोई 48% जो है वो हमें सूबों में डिस्ट्रीब्यूट होता है। आपको ये सुन के बड़ी ताज्जुब होगा कि इस वक्त सूबे जो हैं वो सेंटर से ज्यादा, वफाक से ज्यादा जो हैं वो अमीर हैं, क्योंकि 48% 9 ट्रिलियन का जो है वो सूबों को दिया जा रहा है। दूसरी बात है, अभी मेरे भाई ये कह रहे थे कि जी वो जो हैदराबाद और सक्कर अभी तक मोटरवे नहीं बना है। लास्ट टाइम प्राइम मिनिस्टर साहब कराची तशरीफ लाए थे और मैं भी उनके साथ था। आप यकीन करें कि उन्होंने खुद ये कहा है कि सक्कर और हैदराबाद का जो हाईवे है ये मेरी प्रायोरिटी है, इस पे काम हो रहा है, जमीनें ऑलरेडी एक्वायर कर ली गई हैं। तो उन्होंने ये तो जिक्र किया सक्कर और हैदराबाद का, मगर उन्होंने ये नहीं बताया कि मुल्तान और सक्कर का जो हाईवे है वो भी देखने के काबिल है, क्योंकि ये प्राइम मिनिस्टर का विजन ये है कि किसी तरीके से इस्लामाबाद से लेके पेशावर से लेके हम कराची तक जो हैं वो लिंक हो जाएं थ्रू मोटरवेज। तो ये परसेप्शन मेरे ख्याल से सही नहीं है। इस वक्त हमारे जो हैं नेशनल फाइनेंस जो NFC जो अवार्ड होता है उसके बाद तमाम सूबों के पास बहुत ज्यादा फंड्स हैं। ज्यादा अच्छा हो कि सिंध भी किसी तरह लोगों को रिलीफ दे, पावर के अंदर 14 रुपीस या 17 रुपीस जो भी वो दे सकते हैं, और ये फॉरएवर के लिए नहीं है, ये सिर्फ 2 मंथ्स के लिए है उसके बाद। और ये ऐसा आइन के खिलाफ है कि अगर सेंटर जो है या वफाक जो है वो पंजाब को तो फाइनेंसिंग कर रहा है, ये 50 बिलियन दे रहा है और सिंध को नहीं दे रहा है, इस तरह की चीजें नहीं होती। अफवाहें जरूर होती हैं मगर इस तरह का वो नहीं है। उन्होंने अपना PSDP जो फंड है, जो डेवलपमेंट फंड होता है, उसके अंदर से ये अमाउंट पे किया है। मेरे ख्याल है कि इस पर सबसे बड़ी जरूरत यह है कि सिंध के अवाम को भी रिलीफ दिया जाए, और वो जब भी दिया जा सकता है कि जब हम अपने PSDP फंड को कुछ कटौती करते, अगर हम उसमें से 40-45 बिलियन जो हैं वो रिलीफ दे देते थे, उससे कोई खास फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि सूबों के पास इस वक्त काफी लिक्विडिटी है। ठीक, आप कह रहे हैं कि सूबे इस वक्त बड़े अमीर हैं और ये सूबे ये काम बासानी कर सकते हैं। ज्ञानचंद साहब छा रिस्पॉन्ड कंदो बेग साहब जो मौक़िफ़ ते? ॾिसो, असां त ख़ुशि आहियूं जेकॾहिं सूबा अमीर हुजनि, पर अमीर जेकॾहिं आहिनि त पंजाब वारा त शायदि थी सघनि था, छाकाणि त घणे में घणो रेवेन्यू सिंध मां वञे थो ऐं घणे में घणो खणनि था। क्वेश्चन्स इहे आहिनि त ऐं जॾहिं तव्हां सियासत करण जे लाइ वियो था त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंजाब ते अची बीठा रहो। फेडरल जेको पूल आहे उन मां घणे में घणो बेनिफिशरी केरु आहे रिकॉर्ड खणी ॾिसनि,
त उन में केरु बेनिफिशरी आहे ऐं प्राइम मिनिस्टर ऐलान त उहो करे वियो आहे, पर हुनजो संदसि जेको नायब प्राइम मिनिस्टर आहे उहो चए थो त न असांजी सेकेंड प्रायोरिटी ते जीअं मखदूम साहब ज़िक्र कयो। जी क्वेश्चन इहो आहे त इहे वसीलनि जी विरासत त ई बुनियादी तौर ते सिंध खे बि क़ाबिल क़बूल कोन्हे, बलोचिस्तान खे बि क़ाबिल क़बूल कोन्हे। इहे क्वेश्चन्स अञा अनसॉल्वड आहिनि। फेडरेशन मज़बूत तॾहिं थींदी जॾहिं तव्हां फेयर डील कंदो। बाक़ी हुननि जा वसीला आहिनि, हुननि जी मर्ज़ी आहे, अॻे बि हुननि जी मर्ज़ी आहे, पर पाणी ते छो नथा ॻाल्हायूं? जॾहिं पाणी तव्हांजी ज़रूरत में तव्हां खाई था वञो, नवां वाहन निकिरी था पवनि जंहिंखे तव्हां चओ था त ही सीज़नल हूंदा, पोइ सॼो साल खां वाहियो ऐं सिंध सुके थी, कंहिंखे अहसासु कोन थो थिए। हाणे जॾहिं ॿोॾ जा इशूज़ था अचनि त ॿोॾ हिकिड़ो डिज़ास्टर आहे, नेशनल डिज़ास्टर आहे। उनमें बि सिंध फेडरल गवर्नमेंट जे वसीलनि जे हिसाब सां इशूज़ त हलनि पिया त भई उहे फंड्स ॾियो त असां माण्हुनि खे फ्लड रेज़िलेंट जेके हाउसिंग स्कीम्स आहिनि उहे पूरियूं करे ॾियूं। उहे नुक़सानात जेके $1 ट्रिलियन जा थिया आहिनि, उहे डॉलर्स उन्हनि में फेडरल गवर्नमेंट केतिरो थी हिसो ॾे। त इहा ॻाल्हि हिकिड़े ॿिए अंदाज़ में जेकॾहिं असीं वठूं त मरियम नवाज़ साहिबा इन टॉपिक खे छेड़े असांखे बि जगायो आहे, गॾोगॾु फेडरल गवर्नमेंट जे लाइ बि क्वेश्चन्स उतारे छॾिया आहिनि। ठीकु, पर गैंजन साहब हाणे जेकॾहिं बेग साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो मईशत जे मामलनि खे बि तमामु चङी रीति सम्झनि था। मौक़िफ़ मां ॿुधो वफ़ाक़ी सरकार जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। ख़ुदि वज़ीर आज़म साहब बि इहा ॻाल्हि कई आहे त सूबा सियासत न कनि। बेग साहब इहा ॻाल्हि कनि पिया त ही मिसपरसेप्शन खां सवाइ कुझु कोन्हे। हाणे जेका अव्हां ॻाल्हि कई आहे, अव्हां बि पंहिंजे गुफ़्तगू जे आगाज़ में इहा ॻाल्हि कई त ही माज़ी जो जेका सियासत जो तसलसल हलंदो आयो उनखां ही मामिलो मुख़्तलिफ़ आहे। त पोइ जेकॾहिं जंहिंखे अव्हां अनफेयर डील था चओ, जेकॾहिं ही अनफेयर डील जारी रहे थी त पोइ उन सूरत में पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़ हूंदो, छा उनजी हिकमत अमली हूंदी? हीउ सिलसिलो जेकॾहिं जंहिंजो आगाज़ असीं कॾहिं बजट में ॾिठोसीं, मोटरवे वारो ज़िक्र अव्हीं खणी आयो, उनखां पोइ बि मुख़्तलिफ़ मामलनि ते अहिड़ा बयान पीपल्स पार्टी ॾींदी रहे थी त मशावरत न पई थिए। ऐं हाणे अव्हां पाण ई चई छॾियो आहे त हे तमामु असांजी ॾुखंदड़ रग आहे जंहिंखे छेड़े छॾियो आहे हिन वक़्तु पंजाब सरकार। ॾिसो, मूं इहा ॻाल्हि पे कई त आसिफ अली ज़रदारी साहब पार्लियामेंट में इहा ॻाल्हि कई त PTI हुकूमत जे लाइ त उनखे असांखे ठाहिण जी ज़रूरत कोन्हे, हू पंहिंजे ज़ोर ते किरंदा। ऐं तव्हां ॾिठो त उहो PTI जी हुकूमत पंहिंजे ई इत्तेहादियन, पंहिंजे ई माण्हुनि जे निकिरण जे करे किरी, उन में का बि एस्टेब्लिशमेंट जी का अहिड़ी सपोर्ट न हुई। हिन वक़्त में बि जेकॾहिं शहबाज शरीफ़ जी गवर्नमेंट खे को चैलेंज पैदा पियो थिए त पंजाब मां मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा पई पैदा करे, छाकाणि त हू ॿियनि सूबनि खे गॾु खणी हिकिड़ो हुकुमरान पार्टी हुजण जो किरदारु उहा पार्टी न पई अदा करे। मियां साहब कहिड़ी हैसियत में पंजाब जो ऐलान पियो करे? क्वेश्चन त इहो बि आहे न, जेकॾहिं हू पंहिंजे हुननि ते वेहनि, जॾहिं मियां साहब ऐलान थो करे त सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾु विहारणु खपे आहे। पीपल्स पार्टी यकीनन उनखे ग़लति थी सम्झे। इन क़िस्म जा ॿियनि सूबनि जे लाइ चैलेंजिस पैदा करणु ऐं ॿियनि सूबनि खे इहो अहसासु ॾियारणु त वसीलनि जा धणी असीं आहियूं, तव्हां वटि कुझु हुजे त ख़र्चु कयो। इहा शइ फेडरेशन में मौजूदु हुकुमरान पार्टी खे जुगाइनि कोन था। ऐं यकीन पीपल्स पार्टी ते गौर वीचार करे थी ऐं रिएक्शन्स जेके आया आहिनि उन्हनि मां तव्हां ॾिठो हूंदो पीपल्स पार्टी कोशिशि कंदी त मियां नवाज़ शरीफ़ खे, शहबाज शरीफ़ खे, फेडरल गवर्नमेंट खे सम्झाए इन क़िस्म जो रवैयो सूबनि जे लाइ बहितरु कोन्हे, तव्हां पंहिंजे लाइ बहितरु न आहे। ऐं वक़्तु अचण सां पीपल्स पार्टी यकीनन जेकॾहिं हू सुधरी नथा हलनि त पीपल्स पार्टी मुल्क जे मफ़ाद में, पंहिंजी पार्टी जे मफ़ाद में फ़ैसिला कंदी। ठीकु, लफ़्ज़ी रद्दमल खां सवाइ अमली रद्दमल ॾियण लाइ बि पीपल्स पार्टी तयारु आहे। ऐं जेकॾहिं अनफेयर डील जारी रही त पोइ पीपल्स पार्टी धार बि थी सघे थी। मखदूम साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी छा स्ट्रेटेजी हूंदी ईंदड़ ॾींहंनि जे हवाले सां? हीअ जेका सूरत हाल नज़र अचे पई उन हवाले सां एहतजाज जो ऐलान त कयो वियो आहे, पर ख़ुदि PTI जा बि केतिरा ई मामला हलंदड़ हुआ। हाणे PTI कीअं पियो ॾिसे? ही पाण में ई हिननि जा मसइला पैदा थी विया आहिनि, इहो PTI जे लाइ रिलीफ आहे या PTI बि इन समूरनि मामलनि खे ॾिसे पई? मैडम रिलीफ त कोन्हे, बाक़ी अॻु सां ॾिसूं पिया त रुॻो PTI घणी अंडर डिस्कशन हुई, जंहिंमें PTI जे हिकु पासे बैन लॻण वारा मामला, PTI जा केसिस 9 मई ऐं उनखां पोइ हीउ जेको एपिसोड शुरू थियो आहे त बहस जो समूरो जेको मर्कज़ आहे उहो चेंज थी चुको आहे। ॾिसो, बैन वारी ॻाल्हि हिकिड़ी टोटल नॉनसेंस ॻाल्हि हुई जेका तारड़ साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कई। उनजी सीरियसनेस इहा हुई त उनजी फेडरल कैबिनेट में उहा शइ डिस्कस ई हेठां ई कान आई, सेकेंड डे ते या थर्ड डे ते। त हिकिड़ी पॉलिटिकल स्टेटमेंट हुई, उन ते तव्हां सम्झो ॻाल्हाइणु फिज़ूल आहे। बाक़ी अलबत्ता
पहिरीं असीं सिर्फ़ु हक़ीक़ी ऑपोज़िशन जो किरदारु अदा पिया कयोसीं। हाणे अगरि ॿियनि पॉलिटिकल जमायतुनि खे बि अगरि मुल्की मामलात मुल्क जी आवाम जे लाइ अगरि तशवीश थी आहे त सम्झो त हिकिड़ी ख़ुशाइद ॻाल्हि आहे। असांजे लाइ रिलीफ कोन्हे, उहो आवाम जे लाइ रिलीफ आहे। त अगरि सभई पॉलिटिकल क़ुवतूं गॾिजी सॼी अगरि नाकाम हिकिड़ी वफ़ाक़ी सरकार जो घेरो तंग कंदियूं त उन्हनि में सम्झंदो हुननि खे बि पॉलिटिकली पज़ीराई मिलंदी, उन्हनि जे वोटरनि खे बि हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी त केरु असांजी अवामी नुमाइंदगी करे थो। बाक़ी अलबत्ता PTI जो स्टैंड डे वन खां वठी क्लियर आहे। पहिरीं ॻाल्हि त असीं हा इलेक्शन तस्लीम ई नथा करियूं जंहिं इलेक्शन में हिननि खे मैंडेट मिलियो। असीं सम्झूं था त इहो मौक़ुफ़ी हिननि जो पहिरीं त जीअं तरीक़े सां रिज़र्व सीटुनि ते हिननि खे 30-40 सीटूं हुनखे ख़ैरात में मिलियूं, उहो कोर्ट फ़ैसिलो ॿुधाए हिकिड़े पासे करे छॾी त उहे शयूं मुनासिबु न आहिनि। सेकेंड शइ, असांजा 40 खां 50 नेशनल असेंबली सीटुनि ते असांजा मामलात ट्रिब्यूनल हलनि था। उहे हिकु असांजो PTI पीपुल्स पार्टी सां, जमायत इस्लामी सां या JUIF सां कोन्हनि, उनमें डायरेक्ट असांजा मामलात आहिनि हिकिड़ो PMLN सां, ॿियो मामलात आहिनि MQM सां। उन्हनि केसिस जो बि असीं वेट कयूं पिया, वेट एंड सी असीं त सिचुएशन छा थी थिए। त असांजे हिसाब सां त उन्हनि मैंडेट ई प्रॉपर कोन्हे जो ई ॻाल्हाइनि। बाक़ी जेके जमायतूं जीअं मिसाल जेके हिन जा इतादी आहिनि उन्हनि खे सम्झो उन्हनि वटि मैंडेट आहे। मिसाल JUI वटि आहे, जमायत इस्लामी वटि आहे या पीपुल्स पार्टी वटि, उन्हनि वटि पंहिंजो मैंडेट आहे, अवाम उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे चूंडियो आहे। उहे ॻाल्हि कनि पिया त इहो मैटर कनि थियूं। ऐं इहा सम्झा थो सम्झो पिया त ही मुस्लिम लीग नून हिन खे डील करे वठंदी हिन ख़दशनि मामलनि खे, या छाकाणि त हू सम्झनि पिया त मिसपरसेप्शन आहे, या ही अनफेयर डील वारो सिलसिलो अॻियां वधी सघे थो। ऐं सम्झां थो सिलसिलो वधंदो अगरि अलबत्ता ही पंहिंजनि एक्शन्स ते नज़र सां नी नथा कनि त। बाक़ी सम्झंदा त सिर्फ़ु पंजाब खे स्पेशली प्रायोरिटाइज़ कंदासीं ऐं कंदा, पर हीअं अर्ज़ु कयां भई केतिरो बि पंजाब खे हाणे ही तरजीह जे बुनियाद ते डील कनि, केतिरा बि रिलीफ ॾियनि, पर पंजाब जी आवाम जी उहा साॻी सूरत हाल हाणे रही कान्हे। ही भले सिंध सूबे जी दिलआज़ारी कनि, ही असां सभिनी जी दिलआज़ारी कनि, ज्ञानचंद साहब बि दिलआज़ारी कनि, मुंहिंजी दिलआज़ारी कनि, ही भले जमायत इस्लामी वारनि जी दिलआज़ारी कनि, ही वणनि त बलूचिस्तान जी वारनि जी दिलआज़ारी कनि, पर ही हाणे छा बि कनि पंजाब जी आवाम सम्झी वई आहे। ऐं पंजाब जी आवाम जेको रेफरेंडम ॾिनो उहो सभिनी जे अॻियां आहे त 8 फरवरी ते पंजाब जी आवाम छा फ़ैसिलो ॾिनो। ऐं जेतिरो बि अहिड़ा अमल कंदा हिननि जी हिननि खे पॉलिटिकली उनजो फ़ाइदो कोन थींदो। बाक़ी अलबत्ता अगरि ही फेडरल गवर्नमेंट हिकिड़ी वफ़ाक़ी यूनिट आहे ऐं सभिनी खे रिलीफ ॾींदी त उहा सुठी ॻाल्हि थींदी। ऐं उन में सम्झा थो त हिननि खे ॾियणु बि खपे, छो त ॾींहुं ब ॾींहुं आवाम जे लाइ तमामु प्रॉब्लम्स वधंदा था वञनि। ऐं इहा सूरत हाल रही त मूंखे हीअ हुकूमत 6 महीना या 8 महीननि खां वधीक हलंदे नज़र कान थी अचे। बाक़ी अगरि जे 6-8 महीननि खां वधीक कढियो थी वञे, उन में कढण में हिकिड़ी सूरत हाल आहे त हिननि खे इतादी जेके हिननि ते ब्लाइंडली हिननि सां गॾु बीहनि, उन सूरत में इहो थींदो त इतादी जेके आहिनि उहे पंहिंजी पॉलिटिक्स खे, पंहिंजी सियासत खे दाव ते आणींदा, बाक़ी ॿियो हासिल कुझु न थींदो। बेग साहब, क्या स्ट्रेटेजी होगी वफाकी गवर्नमेंट की इत्तेहादियों के खदशात दूर करने के लिए? देखिए, पहली बात तो मैं ये आपको बतलाऊं, अपने भाइयों को मैं बतलाना चाहता हूँ कि 3.5 साल इमरान खान साहब जो थे वो प्राइम मिनिस्टर रहे। एक रात उन्होंने सिंध के अंदर बसर नहीं की, एक रात वो यहाँ पे नहीं रुके और मुश्किल से 2-3 बार आए। क्या उन्होंने कोई प्रोजेक्ट यहाँ पे अनाउंस किया इस वक्त जो इतनी शिकायतें की जा रही हैं? तो मेरे ख्याल है इट इज नॉट फेयर। अभी इस नई हुकूमत को आए हुए थोड़े दिन हुए हैं और एक बड़ी अच्छी अंडरस्टैंडिंग है प्राइम मिनिस्टर के दरमियान, प्रेसिडेंट के दरमियान और जो फर्स्ट टीयर है पॉलिटिकल पार्टीज की। ये जरूर है कि सेकंड टीयर की जो हमारे लीडरशिप है वो जरूर एक दूसरे को क्रिटिसाइज कर रही है। मैं हमेशा यही सोचता हूँ कि देखिए, एक पॉजिटिव क्रिटिसिज्म जो होता है वो एक अच्छी चीज होती है। इससे एक दूसरे के मुकाबले में आगे बढ़ने का, कंपटीशन करने का मौका मिलता है। मरियम साहबा ने जो डिसीजन लिया है उसको पॉजिटिव तरीके से लिया जाए और यहाँ पे भी हम अगर रिलीफ को देते हैं, बल्कि उनसे ज्यादा रिलीफ अगर हम अपने लोगों को देते हैं तो एक अच्छा जवाब होगा पंजाब को, कि रादर देन हम इसको क्रिटिसाइज करना शुरू कर दें। और आप देखिएगा कि ये हुकूमत जो चलेगी, क्योंकि ये पहली बार ऐसा है कि इत्तेहादी जमातें भी एक पेज के ऊपर हैं, इस्टेब्लिशमेंट भी एक पेज के ऊपर है। हम सब एक, इस वक्त हम बड़े नाजुक दौर से गुजर रहे हैं, क्योंकि हमारे जो मुखालफिन हैं उनकी तो पूरी यह ख्वाहिश है कि किसी तरीके से पाकिस्तान जो है डिफॉल्ट कर जाए। जब हम IMF से कर्जे के लिए बात कर रहे होते हैं तो इमरान खान साहब की पार्टी जो है वो IMF के बिल्डिंग के बाहर जाके जो है मुजाहरे कर रही होती है और ये कह रही होती है कि जी पाकिस्तान को आप लोन नहीं दें ताकि पाकिस्तान जो है डिफॉल्ट कर जाए।
और ये जो र्यूमर्स इस वक्त उड़ रही हैं कि आपस के अंदर हम सेम पेज पे नहीं हैं, ये भी पीटीआई के लोग जो हैं वो उसको उड़ा रहे साहब हैं। आपके मगर आप इत्तेहादी देखेंगे कंफर्म कर रहे हैं खुद, ऐवानों के अंदर बातें हो रही हैं, प्रेस कॉन्फ्रेंस हो रही हैं, अब कोई गुंजाइश बचती नहीं है शक की। और अपोजिशन वाले क्या कहेंगे, ये तो सारी बातें आपके इत्तेहादी कर रहे हैं, बड़ा खुलकर अब तो ये सारे बयानात, ये सारी बातें सामने आ रही हैं। जी, मैंने आपको बतलाया है कि जो सीनियर लीडरशिप है, चाहे वो नून की हो चाहे पीपल्स पार्टी की हो, वो आप देख लें कि उनकी तरफ से कोई बात नहीं आई है। ये सेकंड उसकी टीयरशिप की जो लीडरशिप है वो जरूर एक दूसरे को कह रहे दोनों हैं। जानब से हमने और ये देखा कि सीएम सिंध और सीएम पंजाब दोनों जानब से बड़ा सख्त रद्द-ए-अमल। उन्होंने कल बात की कि बड़े अजीब व गरीब ऐलानात हैं, जो भी हैं बेवकूफ़ी के सिवा कुछ नहीं। इस वक्त, ऐसे वक्त में आज ये कहा गया कि करप्शन से अपनी जेबें भरना, वो बयान भी हमने प्रोग्राम के आगाज़ में भी चलाया था, ज़रूर आपने सुना गया होगा। तो अब ज़रूर मेरे पास 1 ही मिनट है, आप ज़रूर इसका जवाब दीजिएगा कि आने वाले दिनों में ये जो बढ़ते खदशात है, जो आप कह रहे हैं कि मिसपरसेप्शन है, उसके सिवा कुछ नहीं, ये जो मिसपरसेप्शंस हैं इनको इम्प्रूव करने के लिए, इन मामलात को सुधारने के लिए आप क्या कहेंगे अपनी गवर्नमेंट को? क्या इस वक्त रेकमेंड करेंगे और क्या करना चाहिए वफाकी गवर्नमेंट को इस सूरत हाल में? सबसे बड़ी चीज तो ये है कि इस वक्त शहबाज शरीफ साहब की बड़ी रेगुलर उसके अंदर मुलाकातें हो रही हैं जरदारी साहब से भी, और आप ये देखेंगे कि जो भी मिसअंडरस्टैंडिंग है ये थोड़े दिनों में दूर हो जाएगी। प्रेशर जरूर है कि इसके इस वक्त आवाम का जो प्रेशर है जब होता है वो सीमों की लीडरशिप पे भी होता है, तो इस पे इस तरह की चीजें होती हैं। बट सीनियर लीडरशिप उसमें बड़ी मेच्योरिटी दिखाई है, और आने वाले वक्त में आप देखेंगे कि इंशाल्लाह ये गलतफहमियां भी जो हैं ये भी फिजल आउट हो जाएंगी। ठीक बेग साहब, पॉइंट टेकन। ज्ञान साहब कुछ ऐड पे करना चाहिए? मूं इहो त चयो त हिन वक़्त में जेको असीं चार्टर्ड ऑफ इकोनॉमी था ॻाल्हि कयूं, उन में ऐं हिन ऐलान खां पोइ जेकॾहिं नओं NFC अवार्ड अचणु खपिजे, छाकाणि त उहो काफ़ी वक़्त खां ड्यू आहे, त NFC अवार्ड ई आहे जेको वसीलनि जी सही विरासत करे सघे थो, ऐं उहा सूबनि जी डिमांड आहे। पैसा वधिया आहिनि पर NFC अवार्ड पुराणो थो हले, तंहिं करे सूबनि खे पंहिंजे हिसे जा बि पैसा। ठीक, वरी मेहरबानी मुंहिंजी ज्ञानचंद साहब, मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब, मखदूम मोहसिन साहब, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, नाज़रीन कुछ देर लाइ असां सां गॾु प्रोग्राम में मौजूद हुआ। गुफ्तगू मां ॿुधी, पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।